ईद उल फितर जे पुरमसरूद मौके ते अल मदीना जाफरी होटल पेश करे तो ख़ालिस खीर जी दूध पती चांहि मुख़्तलिफ़ लज़ीज़ ताम मुख़्तलिफ़ मशरूबात वेहण लाइ साफ़ सुथरो कुशादो माहौल। पोइ देरि छा जी ईद उल फितर जे ॾींहुं पंहिंजे पहिरीं पाइरनि दोस्तनि सां गॾु अल मदीना जाफरी होटल ते अचणु न विसारींदा। ॿिए तरफ़ ईद उल फितर जे ख़ुशियुनि भरे मौके ते अल मदीना जाफरी होटल इंतज़ामिया तरफ़ां शहरनि इलाइक़े वासियुनि अहल वतन ऐं अहल इस्लाम खे ईद मुबारक। पारां अली हसन जाफरी ओनर अल मदीना जाफरी होटल करमपुर लाड़ो। इंशाल्लाह अचण न विसारींदा ईद जे ॾींहुं करमपुर लाड़ो अल मदीना होटल। जाफरी होटल ते ईद जे ॾींहुं हिते अल मदीना होटल ते ईद जे ॾींहुं हिते वॾी रौनक हूंदी। जाफरी होटल ते वॾी रौनक हूंदी अल मदीना होटल ते। हिते इंजॉय कंदा मोतबर माण्हू अची हिते इंजॉय कंदा भला भला माण्हू अची। गोल्डन चाहे तोखे मिलंदी दूध पती जाफरी होटल ते ईद जे ॾींहुं हिते अल मदीना होटल ते ईद जे ॾींहुं हिते।